हिन देश जो आख़िर छा थींदो जिते ज़ुल्म पियो एॾो थींदो आहे। को रोज़ बुखायल मरंदो आहे, को रोज़ ॾुखायल मरंदो आहे। हिन देश जे हर फुटपाथनि ते बेघर को माण्हू सुम्हंदो आहे ऐं रस्तनि होटल रोडनि ते औरत ऐं ॿार पियो पिनंदो आहे। हिन देश जो हर सुलझियल माण्हू विस्की छो राति जो पीअंदो आहे। हिन देश में हर रखवालो छो बसि पंहिंजे लाइ जीअंदो आहे। हिन देश जी देवी औरत छो हर रोज़ ज़लील पई थींदी आहे। हिन देश जी देवी औरत जी इज़त नीलाम पई थींदी आहे। हिन देश जे हर स्कूलनि में, शागिर्दनि ऐं उस्तादनि में, मदरसनि दरगाहुनि में, मंदर ऐं भॻवाननि में, मस्जिद ऐं इंसाननि में, हिंदुनि ऐं मुसलमाननि में ऐं अफ़सोस इस्पतालनि में ज़वार ऊंच नीच जो भेदभाव छो थींदो आहे। हिन देश में बकरी चोर त छो माफ़ कॾहिं न थींदो आहे ऐं अरबनि खरबनि जो चोर हिते आज़ाद रही पियो घुमंदो आहे। हिन देश में दादागीरनि खे, सरकार वॾेरनि मीरनि खे, तावीज़नि वारनि पीरनि खे, सहाफ़ी बेज़मीरनि खे, ऑफिसरनि रिश्वत खोरनि खे ऐं चमचनि भत्ता खोरनि खे, पथारीदार ऐं चोरनि खे फांसी ते चाढ़णु लाज़िम आहे, फांसी ते चाढ़णु लाज़िम आहे।